14 जुलाई ताईं जारी रही सघे थो। मौसमियात खाते जो चवणु आहे त 23 जुलाई खां बरसाति जो नओं सिस्टम कराची शहर में दाख़िल थींदो। मौसमियात खाते पारां नई एडवाइज़री जारी कई वई आहे, जंहिंमें चयो वियो आहे त कराची में अॼु शाम गजगोड़ सां बरसाति जो इम्कानु आहे। अॼु खां कराची में तेज़ बरसातुनि जो सिलसिलो शुरू थींदो, जेको 18 जुलाई ताईं जारी रही सघे थो ऐं 23 जुलाई खां बरसाति जो नओं सिस्टम कराची शहर में दाख़िल थींदो। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ कराची जे रिपोर्टर फ़कीर सलीम खां। फ़कीर सलीम, छा तफ़सील आहिनि? मौसमियात खाते पारां नई एडवाइज़री जारी कई वई आहे। अॼु खां तेज़ बरसातुनि जो इम्कानु ज़ाहिर कयो वियो आहे। बिल्कुल मेहता, मौसमियात खाते पारां जेका नई एडवाइज़री जारी कई वई उन मुताबिक़ अॼु कराची समेत हैदराबाद, सखर, लाड़कानो, शिकारपुर, जैकोबाद, नवाबशाह, सागर, तरपाकर, उमरकोट, बद्दीन ऐं ठटे समेत सॼी सिंध में तक़रीबन अॼु चइनि ॾींहंनि जे लाइ हिकु बरसाति जो नओं जेको स्पेलू दाख़िल थी रहियो आहे ऐं उन खां पोइ जेका बरसातूं आहिनि उहे अॼु शाम दारे शुरू थी वेंदियूं। मौसमियात खाते जो चवणु आहे त हीउ जेको बरसाति जो नओं सिस्टम जेको सिंध में दाख़िल थी रहियो आहे इहो ईंदड़ 4 ॾींहंनि ताईं जारी रहंदो, जंहिं दौरान तेज़ बरसातूं ऐं गजगोड़ सां बरसातूं थींदियूं। उन ई दौरान इहो इम्कानु ज़ाहिर कयो पियो वञे हेठां वारे इलाइक़नि में पाणी बीह सघे थो। मौसमियात खाते जो चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज़ आहे उन जो चवणु आहे त सिंध में जेको बरसाति जो अॼु खां सिलसिलो शुरू थींदो उहो तक़रीबन सॼी सिंध में उनजो वसकार थींदो, जॾहिं त कराची में जेका आहे सो 60 खां 70 मिलीमीटर बरसाति रिकॉर्ड करे सघे थी, जंहिं दौरान शहरी ॿोॾि जो पिणु ख़दशो आहे। जी फ़कीर सलीम, महिरबानी मुंहिंजी अपडेट करण जे लाइ। मौसमियात खाते पारां नई एडवाइज़री जारी कंदे ॿुधायो वियो आहे त अॼु शाम गजगोड़ सां कराची में बरसाति जो इम्कानु आहे। अॼु खां कराची में तेज़ बरसातुनि जो सिलसिलो शुरू थींदो, जेको 18 जुलाई ताईं जारी रही सघे थो। मौसमियात खाते जो चवणु आहे त 23 जुलाई खां बरसाति जो हिकु ॿियो नओं सिस्टम बि कराची शहर में दाख़िल थींदो। हाणोकी बरसातुनि दौरान अर्बन फ्लड जो ख़दशो बि ज़ाहिर कयो वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। फ़कीर सलीम इन बाबति वधीक तफ़सील शेयर कया त मौसमियात खाते नई एडवाइज़री जारी कई आहे, जंहिंमें चयो वियो आहे त अॼु शाम कराची में गजगोड़ सां बरसाति पइजी सघे थी। अॼु खां कराचीअ में तेज़ बरसातुनि जो सिलसिलो शुरू थींदो, जेको 18 जुलाई ताईं जारी रही सघे थो।